बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों साथियों ॿुधंदड़ तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शाला जिथे हुजो शाद ऐं आबाद हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तों असांजी अलफ़ लैला सीरीज़ जारी ऐं सारी आहे। असांजो किसो पियो हले गुलनाज़ बहरिया ऐं उन जे पुट जो किसो। 152 पार्ट असां पेश करे चुका आहियूं। अॼु उन सिलसिले जी किस्त नंबर 153 बक़ाया किसो साॻियो असांजो हले पियो गुलनार वारो ऐं उन जे पुट वारो। हिन में असां तव्हांखे ॿुधायोसीं त गुलनार जो पुटु बदर बादशाह जंहिंखे शहज़ादी जोहराज जादूअ ज़रिए हिकिड़ी सुहिणी झिरकी बनाए छॾियो ठाहे छॾियो हुई। पोइ उहा झिरकी हिकिड़े शिकारीअ जे हथ आई। उन शिकारी हिकिड़े बादशाह वटि खणी आयो सुखड़ी करे। बादशाह उन खां उहा ख़रीद कई ऐं पोइ बादशाह जी जेका ज़ाल हुई उहा ख़ुदि जादू ॼाणंदी। उन बादशाह खे चयो त हिन ते जादू थियल आहे, हिन ते जादू थियल आहे ऐं जेको आहे सो इहे माण्हू आहे। बादशाह खे चई त तो वांगुरु हे बि हिकिड़ो बादशाह आहे, हे जादूअ ज़रिए झिरकी थियो आहे। पोइ हिन खे पंहिंजी असली सूरत में आंदई। हिन खां हाल अहवाल बादशाह वरितो। पोइ हिन बादशाह खे चयो, बादशाह जो थोरो मञी बादशाह खे चई त हाणे मूंखे का ॿेड़ी ॾे ऐं उन में पंहिंजा ग़ुलाम बि कुझु ॾे त मां पंहिंजे मुल्क वञा। पोइ उतां जे बादशाह हिन खे पंहिंजा ग़ुलाम बि ॾिना, ॿेड़ो बि तयारु कराए, उन जे सामान वग़ैरह खाधे पीते जो रस्ते जो सामान उहो बि ॾिनई। हिननि जी क़िस्मत अहिड़ी जो हिननि जी ॿेड़ी जेका आहे वञी हिकिड़े जबल सां लॻी। को किॾे वियो को किॾे वियो। पधर खे हिकिड़ो फटो हथु आयो जो उन फटे ते लुढ़ंदो लुढ़ंदो अची कपर ते पहुतो। उते कपर ते जो पहुतो त हिन ॾिठो त हिकिड़ो शहरु हुयो, ॾाढो सुहिणो शहरु हुयो, पर सॼो शहरु अछो, जीअं कबूतर अछो थिए ईअं सॼो शहरु अछो हुजे। उहे जीअं शहर ते वञण जी पियो करे त ईअं ओचितो गॾह घोड़ा खच्चर उन्हनि जा वॾो हिकिड़ो लश्कर अची पहुतो जेको हिनखे लतूं पियो हणे त जीअं शहरु न अचे। शहरु वञण जी करे त उहो लतूं हिनखे हणनि। पोइ वापसि वरी पाणीअ ज़रिए शहर जे पोएं पासे ॾांहुं आयो। जॾहिं शहर में आयो ॾिसे त सॼो शहरु ख़ाली, को माण्हू थियणो ई कोन। परेशान थियो त पोइ बाक़ी हे गॾहनि जो लश्कर घोड़नि जो लश्कर इहे किथां पिया अचनि। हिन शहर जो मालिक केरु हे इन परेशानी में हुजे। शहरु ॾाढो लॻे पियो त हिकिड़ो ख़ुशहाल शहरु हुयो, शाहूकार शहरु, बिल्डिंगूं भलियूं, वॾा वॾा महल, पर शहर में माण्हू। हे हलियो शहर में, माण्हू हिनखे ॾिसण में न पियो अचे। काॾे वञा, कीअं कयां, कंहिंखां पुछां। ईअं थोरो अॻिते हलियो। हिकिड़ो पोड़ो कुबड़ो हुजे, पोड़ो वॾी उमिरि जो हुजे, ईअं ओचितो, उहो हिनखे घिटीअ कंहिं में मिली। हिन माण्हू जो ॾिठो, हिन वञी हुनखे सलाम कयो। हुन बि हिनखे सलाम जो जवाबु। हुन कंध वराए बदर बादशाह ॾे ॾिठो। ॾिठई त निहायत हसीन नौजवान आहे। हिनखे चई अबा तूं केरु आहे, किथां आयो आहे, हिन शहर में तूं कीअं आयो। हिन ॿुधायसि त मुंहिंजो को हेॾे इरादो बि कोन हो, न मूंखे तव्हां शहर जी ख़बर आहे, बसि क़िस्मत मूंखे खणी आई आहे, मां त वञा पियो पंहिंजे मुल्क, मुंहिंजो ॿेड़ो तबाह थी वियो। पोड़े हिन जो किसो ॿुधी पोड़े हिनखे चयो त अबा भला ॾे ख़बर, तूं रस्ते में कंहिंखे ॾिठो त कोन। चई त न मां तोखे ई ॾिठो आहे, मां पाण इन में परेशान आहियां त हेॾो वॾो शहरु माण्हूअ खां सवा ख़ाली शहरु। पोड़े हिनखे इशारो कयो, दुकानु हुजे हिकिड़ो। चई बा तूं हेॾे अंदरि अचु, अंदरि अचु त मतां का तोखे तकलीफ़ न पए, अचे मरी न पई, हेॾे अंदरि अचु। पोड़े हिनखे अंदरि सॼो दुकानु, पोड़े सां गॾु दुकान में आयो। पोड़ो हिनखे वेहारे, घड़ी गुज़री त पोड़ो हिन लाइ मानी खणी आयो।
पोड़े चयसि बाबा हाणे परते वञ दुकान में अंदरि कुंड में वञी एॾे लिकी तूं मानी खा। मानी खा, शुकुर आहे रब साईं जो तूं इन ॾाइण खां बची वियो। हे थिरकिजी वियो त भणा हे वरी छा थो चए, पर पोड़े जो मानी आंदी हिनखे बुख लॻी, हिन मानी खाधी। मानी खाई ड्रव कई, उथी हथ धोतई, पोड़े खे चई त महिरबान झूना महिरबान सवेल तो मूंखे छा चयो, मूंखे त शहर में पियो थो ड्रिज थिए। पोड़े चयसि भाउ हीउ जेको शहरु आहे न, हीउ जादूगरनि जो शहरु आहे। हितां जी जेका राणी आहे उहा बि हिकिड़ी जादूगराणी आहे। जेको न मां तोखे चयो त शुकुर आहे जो तूं ॾाइण खां बची वई, त हितां जी जेका राणी आहे उहा बि हिकिड़ी जादूगराणी आहे। वॾी मकरेल, वॾी बाक़ाइदे ॾाइण। ऐं जेकॾहिं घोड़ा खच्चर गॾह तो चया त मूंखे रस्ते किनारे ते आया, मूंखे अचणु न पिया ॾियनि, उहे तो ऐं मूं वांगुरु माण्हू अथई, उहे जादूगर न अथई। कंहिं टाइम में उहे वीचारा माण्हू हुया ऐं सभु परदेसी आई, हितां जा न हुआ। उहे वीचारा बि क़िस्मत उन्हनि खे गेले हिन शहर में वठी आई, जीअं अॼु तोखे क़िस्मत गेले वठी आई आहे। पोइ जीअं वीचारा इहे ईंदा त हिन ॾाइण जे हथ अची वञनि, पोइ ॾाइण हिननि खे पाण वटि रहाए, बाक़ाइदे महिमानी कराईंदी, बाक़ाइदे ॾाढो मज़े सां रहाईंदी, हिननि खे 40 ॾींहं पूरा रहाईंदी, हिननि खे खाराए पियारे। पोइ 40 ॾींहंनि खां पोइ हीअ छा कंदी, जो जादूअ जे ज़ोर ते या खच्चर ठाहींदियूं या घोड़ो या गॾु। हे उहे माण्हू अथई जेके तोखे समुंड जे किनारे ते मिलिया, ऐं उहे तोखे तुंहिंजी चङाईअ ख़ातिर झलनि पिया त तूं हिन शहर न वञ। वीचारा जानवर थी विया, ॻाल्हाए न पिया सघनि, बाक़ी तोखे इहो पिया चवनि, छो जो हो पाण तो वांगुरु परदेसी आहे, उहे बि वीचारा ईअं क़िस्मत गेले आई आहिनि, जादूगराणी जी वस चढ़ी आहे, ऐं हाणे उहे वीचारा जानवर आहिनि, त उहे तोखे झलनि पिया त तूं हेॾे न अचु। हो सिर्फ़ु वीचारा तोखे इन लाइ पिया चवनि त मता हिन ॾाइण जे हथ चढ़ी वञी ऐं जादूअ करे, ऐं असां जहिड़ो न तोखे करे छॾे। कंहिं टाइम में हीउ शहर माण्हुनि सां आबाद हूंदो हो, ॾाढो शाहूकार शहर, अमुन वारो इंसाफ़ वारा बादशाह हुयो। पोइ हीअ जादूगराणी जेका हुई, हिन जादूगराणी जादूअ ज़रिए हिन शहर ते कब्ज़ो कयो ऐं पाण मालिकियाणी थी वेठी। हिन जादूगराणी जो नालो आहे मलका लाभ। मलका लाभ, राणी मलका लाभ। लाभ अरबी नालो अथसि, जंहिंजी माना आहे त सिजु निकिरणु, सिजु निकिरणु। हाणे हिते कंट्रोल हिन ॾाइण जो आहे। हिन जो इहे ॻाल्हियूं ॿुधायसि, चई बाबा मां तोखे तॾहिं पियो लिकायां त मता हुनजो छाड़तो या उहो तोखे ॾिसी वठे, तॾहिं तोखां पुछियुमि त तोखे कंहिं ॾिठो त कोन, हेॾे अंदरि बि तोखे तॾहिं मां लिकाए आयो। हीउ वीचारो अची परेशान थियो, बाक़ाइदे ॾकणु लॻो, भला हिकिड़े जादूअ मां मस छुटो हां, हिकिड़े जादूअ मां मस छुटो हां, वरी क़िस्मत मूंखे हिन वॾी मुसीबत में अची लाथो आहे। ॾाढो वीचारो परेशान थियो। पोड़े ॾिठो त हे वीचारो ड्रिजी वियो, पर हाणे हक़ीक़त बि त ॿुधाइणी हुअसि, माना हिनखे मां हीअ हक़ीक़त ॿुधाई आहे, हे वीचारो त परेशान थी वियो। पोड़े चयसि बाबा हाणे हीअं कर, उथ हाणे अची हेॾे दुकान ते साम्हूं वेह, हाणे हिते वेही ॾिस माण्हुनि खे, उन्हनि जे कपिड़नि मां रंगनि जा नज़ारा कर, ऐं ॾिस त जादू करे ऐं हिन ॾाइण माण्हुनि जो छा हाल कयो आहे। ड्रिजजा न, हितां जी इहा जेका ॾाइण राणी आहे उहा ऐं हुन जा शहज़ादा जेके आहिनि, मुंहिंजी वॾी इज़त कंदा आहिनि,
मुंहिंजो लिहाज़ कंदा आहिनि, को बि अहिड़ो कमु न कंदा आहिनि जंहिंसां मूंखे को ॾुखु पए। इते वरी हिनखे थोरो आथत थियो, जीअं वाहे ॾे अचु ॿाहिरि दुकान ते। हाणे दुकान जे दरवाज़े ते वेही रहियो, वेही निहारे पियो बाज़ार में, ॾिसे पियो अलाए केतिरा उतां माण्हू टपनि पिया, बाज़ार ई माण्हू टपनि पिया। माण्हुनि जी जो नज़र वरी हिन ते पई पए त उहे अचनि पिया, पोड़ो हिन सां गॾु वेठो, पोड़े खां पिया पुछनि त पोड़ा ही तुंहिंजो शिकार आहे छा, तुंहिंजे ॼार में अची फाथो आहे, तो फासाए दसि छा। पोड़ो पियो चवनि त न मुंहिंजो शिकार न आहे, हे मुंहिंजो भाटियो आहे, हे मुंहिंजो भाटियो आहे। मूंखे ख़बर पई त मुंहिंजो भाउ हिन जो पीउ जेको आहे उहो गुज़ारे वियो आहे, उन जे करे हिनखे मां पाण वटि घुरायो त हे बि अकेलो आहे, मां बि अकेलो आहियां, इन जे करे मां हिनखे पाण वटि घुरायो। त उहो माण्हू पिया हिनखे चवनि त केॾो त हे सुहिणो ख़ूबसूरत जवान आहे, यार ख़्यालु कजांइ किथे हिन ॾाइण खे ख़बर न पइजी वञे, ॾाइण हिनखे ॾिसई न ऐं ॾाइण तोखां खसे न वञे। हिन चवनि त न मूंखे राणी ईअं न कंदी, राणी मूंखे तकलीफ़ न पहुचाईंदी, राणी अहिड़ो कमु न कंदी जंहिंमां मूंखे ॾुखु थिए, उहा मुंहिंजो लिहाज़ कंदी आहे। ऐं जॾहिं हुनखे ख़बर पवंदी त हे मुंहिंजो भाटियो आहे त उहा हिन जो पीछो बि न कंदी, न वरी हिनखे का तकलीफ़ ॾे। हाणे से बादशाह वदर केतिरा ई महीना गुज़री वियसि, कुझु महीना हिनखे गुज़री विया उते पोड़े वटि रहंदे, खाइणु पीअणु हिन जो हिन पोड़े वठो, गॾु जो रहनि पिया। त हाणे पोड़े जी बि हिन सां मुहबत थी वई, पोड़ो बि हिन जो मतिलबु तमामु घणो ख़्यालु कंदो। हिकिड़े ॾींहुं छा थियो जो बदर पंहिंजी आदत मूजिबि दुकान ते वेठो हुजे, ईअं ॾिठई त 1000 ग़ुलाम हुजनि, 1000 ग़ुलाम उतां टपिया, 1000 ग़ुलाम, ऐं उन्हनि जे सभिनी जे हथनि में उघाड़ियूं तलवारूं, ऐं उन्हनि खे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं पोशाकूं पातल हुयूं, पटा हर हिक खे ॿधल हुया उन ग़ुलामनि खे चेल सां, पर उन पटनि में हीरा हुया, ग़ुलाम पर पटनि में हीरा जुड़ियल आहे। उन्हनि जा घोड़ा अरबी पोड़े जे दुकान ते अची पाता, बीठा, पोड़े खे सलाम करे वरी अॻिते हलिया। उन्हनि जो जुलूस अञा थोरो अॻिते मस टपियो, 1000 कनीज़, 1000 कनीज़, पर सुहिणी 1000 कनीज़, शाही पोशाकूं पातल, सोन जूं झालरूं लॻल, हीरा पिया लड़कनि, सभिनी उन कनीज़ुनि जे हथनि में नेज़ा हुजनि। उन्हनि जे विच में हिकिड़ी छोकिरी अरबी घोड़े ते सुवार, घोड़े जी जेका ज़ैन हुई उहा बि सोनी, उन रेन में बि रंगारंगी हीरा याकूत जुड़ियल हुया। इहो जुलूस बि हलंदो हलंदो अची पोड़े जे दुकान ते पहुतो, बदर ॾिसे पियो, उहे बि हिनखे पोड़े खे सलाम कंदियूं वयूं, उहो जुलूस बि टपी। बदर खे थियो त माना बराबरि पोड़ो का वॾी हस्ती आहे। हाणे मलका लाभ जेका हुई असुलु ॾाइण जेका राणी हुई उतां जी, हाणे उन जो जुलूस आहे। अॻियां मलका, पोयां लाओ लश्कर, उहे बि हलंदा हलंदा अची पोड़े जे दुकान ते पहुता। राणीअ जी नज़र बादशाह बदर ते पइजी वई, सुहिणो त हुयो, ॾिठई दुकान ते वेठो, राणी खे ॾाढो पसंदि आयो। राणी हिन जी सूंहं ॾिसी परेशान थी,
लथी दुकान ते चढ़ी आई, दुकान ते चढ़ी आई। बदर बादशाह वेठो हुजे, बदर सां अची गॾु वेठी। पोड़े खां पुछईं त ही हेड़ो सुहिणो जवान तोखे किथां हथ आयो? पोड़े चयसि त हे मुंहिंजे भाउ जो पुटु आहे, 2-3 ॾींहं थिया आहिनि जो हिते आयो आहे। चईं त पोइ अॼु राति हिनखे छॾे त मुंहिंजो महिमान थिए, मां हिन सां कचहरी कयो। पोड़े चयसि त मूंखां जो तूं त वठी थी वञी महिमान थी करींसि, जादू त न कंदी हुअसि? चईं त न, मां जादू न कंदी। पोड़े चयसि कसम खण, पोड़े चयसि कसम खण। हुन कसम खई, कसम खणी चईं त मां हिनखे तकलीफ़ न पहुचाईंदसि, न हिन ते जादू कंदा। बदर सम्झे पियो त माना एॾी ॾाइण बि हिन जो एॾो हद दर्जे जो ख़्यालु पई करे। हाणे पोड़े खे जो पक थी, हुन वाइदा इक़रार कयसि, कसम खई त मां का तकलीफ़ न ॾींदीमांसि, जादू वग़ैरह बि न कंदीमांसि। पोड़ो राज़ी थियो। राणी हुकुम कयो त बदर जे लाइ हिकिड़ो सुहिणो घोड़ो आणियो। रुगो हुनजी रेन जेका हुजे उहा रुगो सोनी न हुजे, पर हुन ते संज जेके उहे बि सोना हुजनि, उन्हनि ते हीरा जवाहर हुजनि जुड़ियल, उहो घोड़ो काए। घोड़े जे लाइ चई ऐं 1000 दीनार जी थेली कढी पोड़े खे ॾिनई। पोड़े खे घोड़ो अची वियो, देरी कान थी, घोड़ो अची वियो, जहिड़ो हुकुम कयूं अहिड़ो घोड़ो आयो। बदर खे चई त घोड़े ते चढ़, पाण बि हली इहे हलिया महल ते। हे जीअं अॻिते हलिया माण्हू ॾिसनि पिया, बदर सुहिणो जवान त हुयो, वरी ॾिठुनि त राणीअ सां गॾु। माण्हू अफ़सोस पिया कनि, छो जो उते रूटीन इहा हुई, उते थींदो ईअं हो त माण्हू ॼण उहो ख़्यालु करे ऐं माण्हू अफ़सोस पिया कनि बदर जे हाल ते, बदर जी सुहिणी जवानीअ ते अफ़सोस पिया कनि त यार हे इन जे लाइक़ु न हुयो त हीअ मलउन इन ते जादू करे। बादशाह बदर बि ॾिसे पियो माण्हुनि जे मुंहंनि ॾे त माण्हू हिनखे ॾिसी ॼण अफ़सोस पिया कनि। पर हाणे हीअ रही हुते पोड़े वटि पियो। पोड़े जॾहिं हिनखे पक पकाइणी ॾिनी त हिनखे ॼण तोड़े माण्हू ईअं चयो सम्झनि पिया, पर हिनखे ॼण ड्रिज न पियो थिए। हिनखे इहा ई हुई त पोड़े खे हिन पक ॾिनी आहे, मूंखे हीअ को नुक़सानु न पहुचाईंदी, मूंखे हीअ को नुक़सानु न पहुचाईंदी, छो जो हिन पोड़े खे पक ॾिनी। तव्हां त काफ़िलो अची सही महल वटि पर अमीर ग़ुलाम ॿिया जेके मुअज़्ज़िज़ माण्हू हुजनि उहे सभु घोड़नि तां लथा। मलका सभिनी खे इजाज़त ॾिनी, वञो। सभु सलाम कंदा विया हलिया। अमीर जेके हुया, मुअज़्ज़िज़ जेके हुया, बाक़ी पाण मलका उनजा ग़ुलाम ऐं बाली उहे महल जे अंदरि दाख़िल। बदर हिननि सां गॾु। बदर बि जीअं महल में पहुतो, जीअं महल ते नज़र पियसि, हिन बि अहिड़ो महल पंहिंजी ज़िंदगीअ में न ॾिठो। महल जूं सिरूं सोनियूं, सोननि सिरुनि जो महल हुयो। महल जे विच में हिकिड़ो वॾो शानदार बाग़ हुजे। उन बाग़ जे विच में हिकिड़ो हौज़ हुजे पाणीअ। बाग़ में मुख़्तलिफ़ शिकिलियूं ऐं मुख़्तलिफ़ रंगनि जूं झिरकियूं ईअं चूं चूं पई कनि, पंहिंजी पंहिंजी ॿोली पई कनि। हाणे मलका जेका हुजे, राणी जेका हुजे,
हाथी जे ॾंद जो आज जो तख़्तु ठहियलु हुजे उते बाग़ में। अजी राणी हिन ते वेठी, बादशाह बदर खे बि चई त मूंसां गॾु थी वियो। मलका कनीज़ुनि खे हुकुम कयो त दस्तरख़्वान विछायो। दस्तरख़्वान जो आयो, सॼो ॻाढ़े सोन जो दस्तरख़्वान हुयो, मोती हीरा उन में बि पासनि खां लड़कनि पिया। उन में बि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा खाइण पीअण जा आइटम हुजनि। राणी पाण बि खाए पई, हे बि खाए पई। खाई ड्रव कनि, हथ धोता। राणी हुकुम ॾिनो त ॻाइण वारनि खे घुरायो। 10 कनीज़ूं अची वयूं, छा त सुहिणियूं हुजनि। उन्हनि खे साज़ हुया ॻाइण वारा। राग शुरू थियो। राणी शराब घुराई। हिकिड़ो जाम पाण भरे पई पिए, ॿियो जाम बादशाह बदर खे पई। हुनखे बि जो मिले पियो उहो बि पिए पियो। माहौल अहिड़ो हुयो, हुनखे बि मज़ो पियो अचे। बादशाह बदर बि नशे में मदहोश थी वियो। ईअं पियो सम्झे त ॼण महल बि नाच पियो थो करे। हाणे नशे में जो मदहोश थी वियो त हिन खां उहे ड्रिज ड्रप जेको इहो माहौल सॼो ॾिसी आयो, उहे सभु शयूं विसरी वियूं। राणीअ ॾे जो ॾिसे पियो त राणी ख़ूबसूरत हुजे, दिलि में पियो अचे त मुंहिंजो केॾो भलो भाॻु आहे जो हेॾी राणीअ जे मां पासे में वेठो आहियां। मुंहिंजो वस पुॼे त मां हिन खे छॾे न वञा, मां रहां ई हिन सां, शादी बि कयांसि, रहां बि हिन सां। छा त हिन जो मुल्क आहे, मुंहिंजे मुल्क खां वॾो आहे। शहज़ादी जोहरा जे पोयां लॻुसि, हीअ त भणा उन खां बि सुहिणी आहे। माना इहे मदहोशी में हिन जा ख़्याल हुआ। इन नाच रंग में शाम थी वई। शाम थी, बतियूं ॿरियूं, ॾिया ॿरिया, मेणबतियूं ॿरियूं, ख़ुशबू ॿारियनि। राग साॻो हले पियो, पियण जो सिलसिलो बि हले पियो। तां त हिननि ॿिन्ही खे एॾो नशो थियो जो हीअ बि पासो ॾेई कई सुम्ही पई, हे बि पासे खां सुम्ही। राग अलाए केसि ताईं पियो हलियो, या पोइ हुननि ॾिठो त हाणे राणी आराम में आहे। आस्ते आस्ते सभु को वियो हलियो, हीअ सुम्ही पई। तां त सुबुह थियो। सुबुह थियो, मलका हमाम में वई, उहो बि उते महल में अंदरि हो। बादशाह बदर खे बि हमाम में मोकिलियनि, उहो बि वञी आयो। कि जीअं हमाम मां निकितो त मलका हिन जे लाइ बहितरीनु क़िस्म जा कपिड़ा चयो त इहे हिनखे पारायो। वेंजी सेंजी तयारु थी जेॾीमहिल आया त वरी मलका हिनखे पाण सां गॾु कुर्सियुनि ते विहारे, खाधो घुराई, ॿिन्ही खाधो। उन खां पोइ वरी फल फ्रूट आया। वरी ॻाइण वारनि खे हुकुम थियो, उन्हनि ॻाइणु शुरू कयो। तां त शाम थी वई, शाम थी वई। ईअं माना हिनखे खाईंदे पीअंदे इहे मज़ा कंदे 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 40 ॾींहं गुज़री। जेको हिन पहिरियों ॿुधो बि हुयो, हुन पोड़े ॿुधायो त 40 ॾींहं महिमान नवाज़ी कंदी आहे। पर हे जो हिन अयाशीअ में हुयो, मज़े में हुयो, ऐं पोड़े खे हिन कसम ॾिना हा त पोड़े हिनखे ॼण को खुटको ई कोन हो। सम्झे पियो त इहा रस्म मुंहिंजे लाइ न आहे। जॾहिं 40 ॾींहं हिनखे पूरा थिया
मलका हिन खां पुछियो त हे बदर ॿुधाए त हीअ जाइ जिथे रहीं थो इहा भली या तुंहिंजे हिन चाचे जो दुकानु भलो? हे त साईं बाहुड़ियल हो। हिन चयो त ख़ुदा जो कसम आहे त हीअ त जाइ भली आहे, छो जो मुंहिंजो चाचो त वीचारो आहे ग़रीब। हिन जो इहो चयो त मलका खिलण लॻी। वरी साईं वेठे वेठे कचहरी कंदे कंदे हिननि खे निंड खणी वई। सुबुह थियो, हिन जो अखि खे सुॼागी ॾिसे त राणी पासे में आहे का। हे परेशान थी, अड़े राणी काॾे वई? चङो टाइम राणी गायब हुई। हिन राणी हिनखे ॾिसण में न आई। अड़े राणी काॾे वई? नेठु थियो, महल में राणी खे ॻोल्हण लॻो, हेॾे होॾे, पर हिनखे राणी किथे बि ॾिसण में न आई। महल में न आई त मतिलबु बाग़ में वई हुजे। बाग़ बि हुते महल जे विच में हो। आयो बाग़ में, जेॾी महिल बाग़ में आयो ॾिठई त हिकिड़ो चश्मो आहे। उन बाग़ में चश्मो वहे थो पियो। उन जे किनारे ते हिकिड़ी अछी झिरकी वेठी आहे। अछी झिरकी वेठी आहे ऐं उन ई किनारे ते कपर ते हिकिड़ो वणु हुयो। उन वण ते रंग बिरंगी झिरकियूं वेठियूं। हे झिरकियुनि खे ॾिसे पियो। निज़ारो अहिड़ो हो जो हिनखे मज़ो अची वियो झिरकियुनि खे ॾिसे पियो। ईअं ओचितो हिन ॾिठो त हिकिड़ी कारी झिरकी उन वण तां हेठि लथी, जेका कपर ते अछी झिरकी वेठी उन वटि आई। उन वटि जो आई त अची ऐं जेका अछी झिरकी उन अछी झिरकीअ सां चुंब मिलाइण लॻी। उन जे चुंब में चुंब विझी चुंब मिलाइण लॻी। थोरी देरि मस थी त उहा जेका अछी झिरकी इंसानी सूरत में अची। हाणे हे छा? बदर ॾिठो त उहा जेका अछी झिरकी उहा त इहा राणी आहे, मलका लाभ। हिते हिनखे पक थी त इहा कारी झिरकी जेका आहे इहो बि को माण्हू हूंदो जंहिं ते हिन ज़ालिम जादू कयो आहे। इनखे पसंदि कंदी हूंदी। हाणे इन खे झिरकी जो कयो अथई। हाणे इन सां मिलण लाइ हीअ पाण बि झिरकी थी। हिनखे ॼण मलका लाभ ते ॾाढी कावड़ आहे। उतां ई मोटियो अची सुम्ही पियो। घड़ी गुज़री त मलका लाभ जेका हुजे उहा मोटी आई। अची हिन खां भोग करणु लॻी। हे कावड़ में भरियो पियो। हिन हुनखे वरंदी न ॾिनी। मलका सम्झी वई त हे जेको रुख मुंहिंजो ॾिसी आहे, जेको इहो मुंहिंजो तमाशो ॾिसी आयो आहे, इन जे करे हिन जो मूड ऑफ। हे मूंखे हिन ॾिठो इहो, हाणे इहो चवे कोन थो, ॻाल्हि इहे दिलि में अथसि, पर हिन जो मूड ऑफ हिन जे करे। घड़ी रखी ऐं बदर चयसि त मूंखे जे मोकल ॾी त मां पंहिंजे दुकान ते, चाचे जे दुकान ते वञा। 40 ॾींहं थिया आहिनि मां चाचे खे न ॾिठो। दिलि थी चए त मां उन सां मिलां। राणी चयसि त ठीकु आहे, भले वञ, पर मोटिजांइ जल्दी, मोटिजांइ जल्दी, छो जो हाणे तुंहिंजी बि ईअं सम्झ मूंखे ॼण आदत थी वई आहे। न हूंदी त मूंखे ॼण खुटको लॻो पियो हूंदो, तंहिं करे मोटण जी कजांइ। बादशाह बदर हिन खां मोकिलाए अची चाचे जी दुकान ते पहुतो, पोड़े सां मिलियो।
पोड़े हिनखे उथी पोड़े खे बि हिनजी तांग कयो, पोड़े हिनखे भाकुर पातो चुमियूं ॾिनई। पहिरीं पोड़े पुछियुसि त ॾे ख़बर कीअं गुज़ारो कई हिन सां। हिन चयो त ॾाढो मज़े सां मां रहे थो, सुकून सां 40 ॾींहं रहे। पर अॼु राति हिकिड़ो नओं मतिलबु ईअं सम्झो मूंखे ॼण शाक लॻो, जो ईअं मुंहिंजी अखि खुली ॾिठमि त हीअ हुई कान। मां हिनखे ॻोल्हींदो ॻोल्हींदो महल में बि कान लधी, वरी सोचियुमि बाग़ में हूंदी, बाग़ में आयसि। हिन उहो सॼो चश्मे वारो झिरकिन वारो किसो पोड़े खे। पोड़े चए सभा हाणे होशियारु थी, हाणे पाण संभाल। हे जेके इहे झिरकियूं ॾिसी आहिनि न वण ते, इहे सभु परदेसी अथई तो वांगुरु, जिन खे हिन पंहिंजे ॼार में फासायो। पोइ जादूअ सां हुननि जो हिन जो चवणु न कयो त जादूअ सां हिननि वीचारनि खे करे छॾियईं झिरकी। इहा जेको न कारी झिरकी थो चई, जंहिंखे तो ॾिठो, इहा कारी झिरकी असुल में अथई हिन जो हिकिड़ो ग़ुलाम। उन खे इहे ॾाढो पसंदि कंदी। उन ग़ुलाम जी वरी कंहिं कनीज़ सां दिलि लॻी वई, ॿी कनीज़ सां। मलका खे जो ख़बर पई त मलका कावड़ में इन ग़ुलाम खे कारी झिरकी करे छॾी। पर कॾहिं उहा छिक थींदी अथसि, सिक लॻंदी अथसि। कावड़ में त हुनखे करे वेठी, पर पोइ कॾहिं सिक लॻंदी अथसि त वरी पाण झिरकी थी उन सां मिलण वेंदी। हाणे बाबा ख़्यालु कजो, छो जो हाणे हुनखे ख़बर पइजी वई त तूं हुन जे राज़ खां वाक़ुफ़ु थी वियो। हाणे ज़रूरु तोखे उहा नुक़सानु पहुचाईंदी। हाणे उहा इन दाव में हूंदी त को दाव लॻे त तोखे मां नुक़सानु पहुचायां। हाणे हुनजी दिलि तुंहिंजे पासे ॾांहुं साफ़ु न थी। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि आहे, जेसि ताईं तूं मुंहिंजे पनाह में आहे न, तुंहिंजे वार खे बि नुक़सानु न थी पए। ऐं ड्रिज न, मां मुस्लमान आहियां, मुंहिंजो नालो अब्दुल्ला आहे। मां तकबर कोन थो कयां, पर मां तोसां उहा ॻाल्हि थो कयां त दुनिया में मूंखां वधीक को जादूगर बि कोन्हे। कोशिशि कंदो आहियां त मां जादू न कयां, मजबूर थींदो आहियां पोइ उते जादू कंदो। ऐं मां कोशिशि करे कई दफ़ा इहो जादू हलाए खोड़ माण्हुनि खे हिन ज़ालिम जे ॼार मां छॾायो आहे। मां हिन खां न ड्रिजंदो आहियां, मूंखे इहे कुझु नथी करे सघे। उल्टो हीअ मूंखां ड्रिजंदी आहे। हीअ जो मूंखां ड्रिजंदी आहे त शहर जा ॿिया जेके जादूगर आहिनि उहे ॾिसंदा आहिनि त राणी जॾहिं हिन जो हेॾो ख़्यालु थी करे त उहे बि मूंखां ड्रिजंदा आहिनि। इन्हनि सभिनी जो मज़हब जेको अथई उहो साॻियो आहे जेको राणीअ जो मज़हब आहे। जेको राणी जो मज़हब आहे उहो इन्हनि सभिनी हीअ कंदा आहिनि बाहि जी पूॼा। मजूसी, आतिश परस्त, हा, ख़ासि करे इहो कंहिं टाइम में ईरान में मज़हब उहो हुयो जेके बाहि जी पूॼा कंदा हुआ। अची त हिननि जो मज़हब इहो आहे जो हे बाहि जी पूॼा कंदा आहिनि। ठीकु आहे, हाणे तूं परेशान न थी, पर ख़्यालु कजांइ, छो जो उहो मूंखां ड्रिजे बि थी। इहा बि ख़बर अथसि त हे हिन जो भाटियो आहे, पर तूं हुनजे राज़ खां आउट थी, हुनजो राज़ जेको आहे उहो हाणे तूं राज़ हुनजो ॾिसी चुकियो आहे। सो उन जे करे